इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऑरेंज लाइन मंसूबे खे जल्द मुकमल करण जी हिदायत कंदे चयो आहे त खेसि जल्द खां जल्द ऑरेंज लाइन बसूं रोड ते हलंदे नज़र अचणु घुर्जनि। जेकी ऑफिसर इहो कमु नथा करे सघनि त इस्तीफ़ाऊं ॾेई घर हलिया वञनि। इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि अब्दुल सत्तार ईदी BRT ऑरेंज लाइन ते सिंध इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कंपनी जो इजलास थियो आहे। इजलास में CIDCL JCFO ख़ादिम हुसैन, जनरल मैनेजर इंजीनियरिंग शफी मोहम्मद, कंसल्टेंट प्रोजेक्ट मैनेजर नेस्पाक रेहान जमान, को सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल हलीम शेख, MD सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी कैप्टन अल्ताफ हुसैन सारियो, डायरेक्टर इंफ्रास्ट्रक्चर एंड प्लानिंग यूसुफ मुनीर, डिप्टी डायरेक्टर एडमिन सैयद यजीद अली शाह ऐं ॿिया ऑफिसर बि मौजूद हुआ। सूबाई वज़ीर शर्जील मेमण ॻाल्हाईंदे चयो आहे त खेसि जल्द खां जल्द ऑरेंज लाइन बसूं रोड ते हलंदे नज़र अचणु घुर्जनि। जेकॾहिं को ऑफिसर इहो नथो करे सघे त पोइ इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जो वॾो वज़ीर जल्द मंसूबे जो इफ़्तिताह कंदा। सूबाई वज़ीर चयो आहे त कैंप ऑफिस खे 1 महीने ताईं पंहिंजो घर बणायो, हू राति जो कंहिं बि वक़्तु चेक करे सघे थो। सूबाई वज़ीर नेस्पाक कंसल्टेंट खे हिदायत कंदे चयो आहे त जल्द खां जल्द साइनेज बोर्ड ऐं IT सिस्टम जे इंस्टॉलेशन मुकमल कई वञे। 11 मई ते ऑरेंज लाइन जूं बसूं पोर्ट में ऐं वधीक 1 हफ़्ते में बसूं डिपो ताईं पहुची वेंदियूं। सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त ऑरेंज लाइन बसुनि जी ड्राइवरनि जी तरबियत वारी शेड्यूल खे हतमी शक्ल ॾिनी वञे त जीअं बसूं अचण सां ई उन्हनि जी तरबियत शुरू थी सघे। इतलात खाते जे सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हिकु ख़ासि टास्क ॾिनो आहे जेको हर हाल में पूरो करणो पवंदो। इजलास में सिंध इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कंपनी बसुनि जे डिपो पहुचण बाद मंसूबे जे मुख़्तलिफ़ मरहलनि ते तफ़सीली ब्रीफिंग बि ॾिनी वई। इजलास में ऑरेंज लाइन खे ग्रीन लाइन में ज़म करण ते बि गौर वीचार कयो वियो। सिंध इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कंपनी जे अमलदारनि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो आहे त ग्रीन लाइन मां इंटीग्रेशन ते 45 करोड़ रुपया ख़र्च थियण जो अंदाज़ो आहे। इंज़माम खां पोइ ऑरेंज लाइन बसूं नागिन चौरंगीअ ताईं फ़ासिलो तइ कंदियूं। उन सां मंसूबे ते सब्सिडी ॾियण में हुकूमत खे बचत मिलंदी। सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त ऑरेंज लाइन जी इंटीग्रेशन ऐं डिज़ाइन ते कमु करियो, पर फोकस रखो त मंसूबो ऑपरेशनल हुजे।